गुड़ तो के छा खपे न गुड़ दे मतलब खाई दो मैं बुरा तो भाई बुरा तो जल्दी। अरे हाँ मुखे एकड़ो आलीशान बंगलो खपे। बंगलो को भाई हाँ ये तो बंगलो ॿियो छा खपई जल्दी गुड़ न खाई न वए मां मुखे मुखे हाणे नवा कपड़ा खपन। अरे वाह चांदी है कपड़ा। ॿियो गुड़ तो के छा खपे न खाई न वए मां मुखे हाँ एक वॾे में वॾी टीवी खपे। वधे में वॾी टीवी हाँ जल्दी गुड़ तो के ॿियो छा खपे। अरे मुंहिंजा झूलेलाल हे मुंहिंजा सच्चा बादशाह मुखे कोई अहिड़ो कोई दिमाग़ ॾे मुंहिंजे दिमाग़ में का अहिड़ी काई आइडिया ॾे त जीअं मां हिन जिन मां बची वञा। भेण हिन त हे त मुंहिंजे लाइ मौत थी वियो। शंकर भॻवान मूंखे जिन त नंढो पर मौत ॾेई छॾी। जल्दी गुड़ हे झूलेलाल हिकिड़ो कमु कर चओ जल्दी चओ हिकिड़ो कुतो पैदा कर। ये सिद्धि गांडो थी वियो आहे कुतो को करे बुधा कुतो न भई कुतो ॿियो छा खपई जल्दी कर कुतो जल्दी कर कुतो अची वियो। हा थी वियो हाणे खाई न मैं हाणे हिकिड़ी तेल जी शीशी पैदा कर। तेल जी थी तेल जी थी छा कॾे तेल जी थी हाँ वठ हाँ वठ ये तेल जी थी तेल जी थी हाँ इहा तूं ई खण ऐं हू कुतो आहे न हाँ उनजे पुछ ते तेल हणी हणी करे उनजो पुछ सिधो कर। ये तो मामूली ॻाल्हि आहे मामूली ॻाल्हि आहे को ख़बर पवंदई। मामूली ॻाल्हि हा त वञ तूं पहिरीं इहो कमु कर तेसि ताईं मां थोरी निंड करे वठां। अरे पुछा मुसीबत है ये सिद्धो थे मैं केड़ो थी वो सिद्धि दबा केड़ो ला वा ओ भाई हाँ हां तेरी मुसीबत नहीं रही ये तो दियो जो दियो सिधो थी वियो। ॿियो कुझु घुर कुझु तेरो ई थो रहे त तो तेरी कोन थो पियो थींदी थींदी। अरे तेरी कोन थो अरे पियो तूं तेल चङी तरह हणीसि हिकदमि हिनखे चङी तरह घसारो ॾिजे न सिधो थी वञे। मां थोरो मूंखे जॻह आहे न कलाक ॿ कलाक ॿियो कुझु घुर भाई हल्को मां ॿियो घुरां पुछ सिधो कर पहिरीं तुंहिंजे शंकर भॻवान तोखे छा ऑर्डर ॾिनो आहे। हा हिकु जेको कमु पूरो करी पोइ ॿियो हा त इहो कमु पूरो कर पहिरीं तेसि ताईं मां निंड करे वठां। केड़ी बोसे बताए कुछ से तो थे ही कौन तुम भाई ये जा ये तेरो तो ये स्वामी उठो हलो त हली उते ॾिसूं त सही सिंधीअ जो छा थियो। हाँ पार्वती हल हलूं। ये यार सिद्धो थे ही कौन तो पियो केड़ी मुसीबत नहीं रही पाण को स्वामी हे ॾिसो और सिंधी जा खोंगरा पे तो आया हो नानो जिन छा तो करे कुत्ते दा तो रान थे दे। अरे जिन्ना ओ जिन्ना उठ हेडा ए बात आई ये छा करे रहे हो। साईं उन सिंधी मुखे चयो कुत्ते कुछ तेड़ो वा सिधो कर मां सिधो ॾोगा सिधो थे ही कौन तो तेल ही 4 चीजूं खाली गई सिधो ॾो नहीं। अरे वाह सिंधी छा दिमाग़ लगाओ अथई। अरे कुत्ते जो पुछ त असां भॻवान बि सिधो न करे सघियासीं त तूं कीअं सिधो कंदे। हल जल्दी हल असां सां हाणे असां मूंसां गॾु हल। ये ताई आ गया साईं अरे अरे जिनकी ले अरे कुत्तो अरे वाह प्रभु वाह झूलेलाल तो जेको दिमाग़ ॾिनो त कमु अची वियो। वाह ये कुत्ते करे जिन बि हली वियो। वाह मुंहिंजा झूलेलाल वाह। पर भोलेनाथ
तव्हां त वाकई में भोलेनाथ ई आहियो। तव्हां सभु कुझु ॾेई करे मूंखे थोरी देरि ॾकायो, पर पंहिंजो जिन बि वापसि वठी वियो ऐं सभु मिल्कियत, ही महल, टीवियूं, फ्रिज, पलंग सभु मूंखे मुफ़्त में ॾेई वियो। वाह मुंहिंजा भोलेनाथ वाह। त दोस्तो, तव्हां ॾिठो त सिंधीअ कीअं जिन खे कुते जो पुछ सिधो करण लाइ चयईं, ऐं आख़िर जिन थकिजी पियो ऐं भॻवान शंकर हुनखे वापसि वठी वियो। त इहो असांजे सिंधियुनि जो दिमाग़। हा जयराम भाई, कुबेरनगर जा वॾा कलाकार ॿियो मज़े में? असां बि फंक्शन आहे घर में थी वेंदो। मूवी का थींदो? हा थी वेंदो, फोटू कढाइणो थी वेंदो, ॿई कम थी वेंदा। पर सभ खां पहिरियों हिकु ॻाल्हि, सभु पैसा पहिरियों वठंदोमांव। सभु पैसा पहिरियों वठंदोमांव। हलो भाई राजू हल। छा थियो? छॾे यार, छा थियो ॿुधाए। कलाकारी हेॾो कलाकारी आहे, माण्हू कोई मुंहिंजी इज़त ई नथा कनि पिया हाणे। अरे यार वो तो सही ॻाल्हि आहे न। मूंखे रमो गार्ड की राजवाड़े थी मां 1200 रुपया लेणासि। हा महीनो थी वियो आहे, तूं पैसा ॾे, तुंहिंजो ऑर्डर खणंदो कीअं? भाई छा कयां, मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध न, मूंखे ऑर्डर कोई मिले ई नथो पियो। हाणे यार तूं ऑर्डर ॾींदो के हाणे तूं छुटे रोड ते अची तूं कलाकार पर हुए हाणे तूं थोड़ी यार कुछ सोचणो पवंदो। हल अरे न तूं हल, मुंहिंजो दिमाग़ ख़राबु आहे। यार मां थोड़ी हींअर कोई रस्तो आहे, लच्छूअ जेको प्रोग्राम आहे न, उहो प्रोग्राम तूं हुनजो कैंसिल करे कहिड़ी बार में, हुन खां पोइ तूं वधी सघंदे। जेसिताईं लच्छू स्टेट ते आहे तेसिताईं तुंहिंजा तव्हां बि न ईंदा। चओ हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, काई न काई न लाइ कुझु न कुझु आइडिया ॻोल्हे करे हिन प्रोग्राम ख़राबु था कयूं। मोहम्मदी करी मूंखे न कंकरारो। अरे मां तोखे 15 भेरा मना कई आहे, हिनखे मारींदो न कर। तूं अंदर वञ, रोई थी खाली वरी ॿाहिर थी हिले हलिया। तूं घड़ी घड़ी असांजे घर में अची ईंदो त मां तूं जुल्म कंदे मां न अचां। ऐं ॿी ॻाल्हि ॿुधी छॾ, तूं मुंहिंजे पुट खे न वठी वञे पंहिंजी शो ते। तुंहिंजो पुटु इहो राजू मुंहिंजे मंडल जो कलाकार आहे, उहो हलंदो। तूं अकेलो, तोखे रुलाए मारींदासीं असां। मूंखे रुलाए मारी? अरे कोर्ट में धिका खाराईंदासीं चईंदो छॾाए। वरी पोइ मुंहिंजो कमाल लठो आहे। तूं हाणे पंहिंजी शो कंदे न, उते जूता न खाईंदी चइजे, उते मां तोखे जूता खाराईंदुमि पब्लिक जा। ॾिसजांइ, इहो मुंहिंजो चैलेंज अथई। मां हींअर जयराम खे फोन थो कयां। कलाकार? हा। अरे इहो जयराम कलाकार त जॾहिं स्टेज ते चढ़ंदो न त माण्हू ताड़ियूं वॼाईंदा हुआ। ऐं हाणे जॾहिं खां मां स्टेज ते आयो आहियां, जयराम वटि त माण्हू वेंदा ई कोन्हनि। ॾिसजांइ न हाणे। हा छा कंदा, तूं ऐं जयराम गॾिजी वञो, जेको करिणो हुजेव कजो। ॾिसजांइ तोखे मार खाराईंदुमि, जेको खपेव कजो। चंद्रलाल, अरे हा भाई कलाकार जयराम ॿुध भाई, हाणे हिकु ॻाल्हि आहे मुंहिंजी इज़त जी। हा ॿुधायो, इहो जेको मुंहिंजो सालो आहे न, हिनखे हींअर शो न थियणु खपे। हुनखे कहिड़ी तरह ही पाण जी पीआरी पोइ तोसां गॾु आहे न, हुनखे ईअं न लॻे हीअ अहिड़ी दवा आहे जो पंहिंजो शो कंदो बसि हुते कमाल ॾिसजांइ। हीअ दवा लिकाए वञ। इहा दवा प्यारी कमाल पक इहो मुंहिंजो सवाल आहे। इहो मुंहिंजो बि दुश्मन आहे, सम्झो। हाणे हिन कलाकारी अॻो पोइ मां कलाकारी ॾेखारींदोमांसि कहिड़ी अथसि हिन कलाकारी। मुंहिंजो दुश्मन माना मुंहिंजो दुश्मन। हा ठीकु आहे। तोखे पैसनि जो खपो ॾे, मूंखे फोन कजांइ। हा चलो, मार खाइणु खपे हाल में। अरे बिल्कुलु मार खाराईंदोमांसि, जूता खाराईंदोमांसि। वञ आइडिया कर।